बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां को नबी का इबादत कईया, ओ सिंध तुंजी तिलावत कईया। ही टोपी, ही अजरक, ही पटको, ही कुहाड़ी, सदिन का उन जी हिफ़ाज़त कईया। वुज़ू मूं कयो आ सदाई सिंधु मां, उन सां उजागर ही रवायत कईया। हयाती सॼी में जिते भी वयासीं, उते पिण उजागर ही सकाफ़त कईया। जनाब सदर, इज़्ज़त माब, उस्ताद साहिबान, आयल मुअज़्ज़िज़ीन ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। जनाब सदर, इज़्ज़त माब, जनाब सदर, इन ॻाल्हि में को शक न आहे ऐं न सिंध जी तहज़ीब हज़ार महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मूंखे सिंध उन्हनि जन्नत जी ख़ुशबू पई अचे ऐं जन्नत जे सरदार मौला हुसैन फरमायो त मूंखे वापसि वञणु ॾियो या मूंखे सिंध ॾांहुं वञणु ॾियो। हाणे आउं ही बैत पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि। रूह में आहिनि धमालूं देस जूं, थक पंहिंजा लहंदा किथे। सिंध वई आहे अजरक में वेड़जी, आशिकीअ जा रंग से डहंदा किथे। जिए सिंध। महिरबानी।